बाबा सुभाणे तुझा माइट तोखे वठण था अचनि। जेकॾहिं बाबा तूं वञणु चाहीं त तोखे दिलि सां इजाज़त आहे। बाक़ी जेकॾहिं तूं वञणु नथी चाहीं त तोते का बि ज़ोर ज़बरदस्ती न आहे। बाक़ी पंहिंजी मर्ज़ी सां दिलि ख़ुशी विचां जेकॾहिं तूं हिते रहणु चाहीं त बाबा ही घर बि तुंहिंजो पंहिंजो आहे, रही सघी थी। चाचा साईं, मां पंहिंजे माइटनि ॾे नथी वञणु चाहियां। जेकॾहिं तव्हांजे मथां घणो ज़ोर पइजी वियो आहे त मूंखे ज़हर ॾियो ऐं मुंहिंजो लाश होॾां रवानो करे छॾियो। छोकिरी जेकॾहिं नथी वञणु चाहे बाबा मूंखे पक थी वई त तूं वञणु नथी चाहीं, पर मूं तोखे सिर्फ़ु इन लाइ चयो जो मूंसां मूं ते ॿार रखियो हो त मुंहिंजो नियापो नैना ताईं पहुचा, इन लाइ तोखे चयो। छा मूंखे वठण लाइ मूंसां आयो हुयो? हा छोकिरी, मूंसां आयो हो तोखे वठण लाइ, पर मूं हुनखे वापसि करे छॾियो। सुभाणे वरी तुंहिंजे माउ पीउ सां गॾु ईंदो तोखे वठण। छा तूं वञणु चाहीं थी? मूसा जे मथां त मुंहिंजी जान बि क़ुर्बान आहे। जेकॾहिं हो मूंखे वठण अचे ऐं मां न वञा, इहे थी नथो सघे। इन जो मक़सदु त तूं वञण लाइ तयारु आहीं? हा चाचा साईं, छो त मूसा खां सवाइ देना अधूरी आहे। पर जेकॾहिं तोखे हितां वठी वञण खां पोइ मूसा तोसां शादी न करे ऐं तोखे जेकॾहिं नवाब खान जे हवाले करे त पोइ तूं छा कंदी? जेकॾहिं हितां वठी वञण खां पोइ मूसा मूंखे मौत जी हंज में बि सुम्हारींदो न, त मां कुझु बि न कुछंदसि। पर मां त चाहियां थो त तूं हितां निकिरण खां पहिरियां मूसा सां शादीअ जो शर्त रख। उन खां पोइ मूसा तोसां को बि धोखो न करे सघंदो। इन लाइ थो चवां त इहो शर्त लाज़मी आहे। न चाचा साईं, मां मूसा जी मोहबत खे शर्तनि में कोन तोड़ींदसि। त पोइ ठीकु आहे, सुभाणे तयारु थी वेहिजांइ, मूसा ईंदो तोखे वठण। ठीकु आहे बाबा? मूंखे उन ॾींहं जो ॾाढो इंतज़ारु आहे जॾहिं मूसा मूंखे हितां वठी वेंदो, छो त नैना जी रूह मूसा सां लाऊं लही छॾियो आहे। हाणे सिर्फ़ जिस्म आहे, उहो कंहिंजे बि हवाले कयो वञे, मूंखे का बि परवाह न आहे। मूसा, तूं मूंखे धोखो ॾे कॾहिं बि नैना सां लाऊं नथो लही सघे। कोन बख़्श कंदीसीं मूसा, कोन बख़्श कंदीसीं। सॉफ्ट सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।